ॾिसो था त हिन जगह इलेक्शन थी ऐं उन में मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म खे असांजी मल्ली शिकस्त ॾिनी आहे जॾहिं त हू ॿियनि पूरे मुल्क मां इलेक्शन खटी आयो आहे ऐं जंहिंखां पोइ चेयरमैन साहब पाण ते हली करे मुबारकबाद ॾिनो हिन वक़्तु जमल ब्रदर मुबारकबाद जो ॾाजणो ॾिनो वियो आहे। छा चवंदा? ॾिसो ही मल्लीर सदाई पीपल्स पार्टी जो क़िलो रहियो ऐं मुंहिंजी इलेक्शन जी ज़मनी इलेक्शन हुजे या 2018 जी जनरल इलेक्शन हुजे या उन खां पहिरीं जेकी बि इलेक्शन थी अलहमदिल्ला पाकिस्तान पीपल्स पार्टी था विन कई। हेरा हकीम साहब जी NA 237 ते जेकी इलेक्शन थी उन में मां ॾिठो कि वाज़े शिकस्त आई इमरान ख़ान जे फितने खे ऐं इमरानियत जो जेकी फितनो मलीर वारा रिजेक्ट कयो उहो रिजेक्ट करण जी मेन वजह बि इहा ई हुई कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ते कमु करे ॾेखारियनि। पूरे ज़िले मलीर में अगरि को बि कमु थियो त उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो जंहिंजे करे अॼु असां हिकिड़ी जेकी आख़िरी सीट असांजी MNA जी रही हुई उहो बि जेकी 2018 में असां खां ज़बरदस्ती ज़ोरी फुरिया हुआ उहो असां वापसि वरिती हुन में।